अॼु जो महिमान में असां हमेशह अव्हां सां अहिड़नि किरदारनि ऐं शख़्सियतुनि जी मुलाक़ात कराईंदा आहियूं जेके अनोखा हूंदा आहिनि, जिन ज़िंदगीअ में के कारनामा कया हूंदा आहिनि। उन्हनि सां गुफ़्तगूअ खां पोइ असांजा जेके नाज़रीन आहिनि ऐं अव्हां सभई पंहिंजे मालूमात में इज़ाफ़ो कंदा आहियो, उन्हनि किरदारनि खां वाक़िफ़ियत हासिलु कंदा आहियो। अॼु जो असांजो महिमान आहे प्रोफेसर ख़ैरुनिसा जाफ़री। प्रोफेसर ख़ैरुनिसा जाफ़री सिंध यूनिवर्सिटीअ जे नफ़्सियात वारे शोबे जी हेड आहे, सरबराह आहे ऐं उहो प्रोफेसर आहे। हुन पंहिंजी ज़िंदगीअ में बदीन जे हिकिड़े नंढड़े ॻोठ मां सफ़र जारी करे ऐं सिंध यूनिवर्सिटीअ में प्रोफेसर जी जेका हैसियत माणी आहे, उन में हिकु सॼो नसुल हुन जा शागिर्द थिया आहिनि, जिन में शागिर्दियाणियूं बि आहिनि ऐं शागिर्द बि आहिनि। हिन प्रोग्राम में ख़ैरुनिसा जाफ़रीअ सां गुफ़्तगू करण लाइ मुंहिंजो दोस्त जामी चांडियो मौजूदु आहे। मैडम, अव्हां असांखे मुख़्तसर अॻु में अव्हां पंहिंजे इब्तिदाई सफ़र मुतलिक़ कुझु ॿुधायो त अव्हां हिन हैसियत ते कीअं पहुतव? अनवर साहब, मूंखे जे इहा ख़बर हुजे इहो इलाम थिए मां त मूंखां तव्हां पुछंदो त मूं पंहिंजी इब्तिदाई ज़िंदगी कीअं गुज़ारी। पहिरीं आउं कंहिं स्टाइल सां ज़िंदगी गुज़ारिया, पर मूं तव्हांखे ॿुधायां त मूं आम ॿार वांगुरु ज़िंदगी गुज़ारी, जीअं आम ॿार गुज़ारींदा आहिनि ज़िंदगी। ऐं ख़ुशूसन उन दौर में जॾहिं आम ॿार हुअसि तॾहिं हिकिड़ो मख़सूसु दौरु हूंदो। अॼु जे आम ॿार जे लाइ हिकिड़ो मख़सूसु दौरु आहे जेको मुंहिंजो दौरु ऐं अॼु जे दौर में हिकिड़ो ज़मीन आसमान में अॼु जे ॿार खे लग्ज़रीज़ एंजॉय करणु अचनि थियूं, अटारीअ ते रांदि करणु बचे थी, त अॼु जे ॿार खे मुख़्तलिफ़ डिशिस एंजॉय करणु अचनि था। त इब्तिदाई ज़िंदगीअ जे बारे में आउं तव्हांखे छा ॿुधायां त तमामु मुंहिंजी सादा ज़िंदगी हूंदी। त पहिरीं तव्हांखे ॿुधाइमि पिए त आम तौरु स्कूल में एॾी मूंखे हरूभरू दिलचस्पी पढ़ण सां कोन हूंदी। अॼु जे ॿार खे त तव्हां ॾिसो न त चइनि किलो जा त किताब हूंदा अथनि कच्छुनि में, असांखे हूंदी हिकिड़ी पटी, हिकिड़ी फरई, हिकिड़ो किताबु नंढिड़ो गुल ऐं फुल वारा, हा न। उहे पढ़ी ऐं उहे बि आउं त कंहिं ताक़त ते रखी पोइ भॼी वेंदी हुअसि, उहे बि कोन पूरा पढ़ंदी हुअसि। वञी पाड़े में जिते मन मार्को का कचहरी ॾिठमि त उते बीह रहंदी हुअसि। इन करे नंढड़े हूंदे पाड़े जूं जेके मायूं मूंखे चवंदियूं अख़बार ऐं हूंदी हुअसि तमामु थुली, अख़बार हेॾा हीअ ख़बर ॿुधाए, पोइ अख़बार हूंदी जेका पाड़े में पई फिरंदी ऐं हुतां न्यूज़ कलेक्ट कंदी हुअसि, पर हूंदी हुअसि थोरी ज़हीन ऐं इन करे पढ़ण में एॾी दिलचस्पी न। बाक़ी अम्मा खे चवंदी हुअसि त पढ़ंदसि कोन, बाक़ी दुनिया जो जेको कमु चङी करे ॾींदी हुअसि। पोइ काठियूं खणी धागा खणी उन्हनि ते स्वेटर ठाहिण जी भई प्रैक्टिस कंदी हुअसि। पोइ जॾहिं अम्मा ॾिसंदी त हिनखे घणो शौक़ु आहे त पोइ वरी सादड़ा सुआ वठी ॾींदी, उन ते स्वेटर ठाहींदी हुअसि ऐं पोइ उहे स्वेटर ठाहे वॾड़ा करे पोइ वरी फ़क़ीरनि खे ॾेई छॾींदी हुअसि, पाण कोन पाईंदी हुअसि। ऐं मानियूं पचाईंदी हुअसि, भत रधींदी हुअसि, ॾोहनि सां वरी पाड़े जे ॿारनि खे मारींदी हुअसि, कुटींदी हुअसि। इहे नंढे हूंदे जो मुंहिंजो इब्तिदाई ज़िंदगी जूं इहे ॻाल्हियूं आहिनि। पोइ हिकु दफ़ो मुंहिंजी माउ संजीदा थी वई त मुंहिंजो ॿारड़ो पढ़े कोन थो, बाक़ी ॿियनि ॻाल्हियुनि में दिलचस्पी घणी पई वठी। पोइ हिकु दफ़ो अम्मा पटी मूंखे छंड चईं, जेकॾहिं ईअं कंदीअ त तोखे शादी मुराद जे किथे कोन छॾींदी सही, सुठा कपिड़ा ऐं ॻह कोन वठी ॾींदी सही, जेकॾहिं तूं पढ़ंदीअ न। पोइ इन सज़ा जे इन डप खां त मथां मूंखे का सुठी शइ न मिले। पोइ पढ़ण सां शौक़ु रखियमि ऐं अम्मा हिकु दफ़ो मुंहिंजे मास्ताणी खे चई आई त हिनखे मारींदी कंदी न कजांइ। इहो ई सबबु आहे जो अॼु ॾींहं ताईं आउं इन ॻाल्हि जी क़ाइल आहियां त का बि मास्ताणी पंहिंजे ॿार खे जेकॾहिं स्कूल में मारे थी त उहो ॿार जी सभ खां वॾी मुजरिम आहे। यानी ॿारनि खे मारणु आउं तमामु ख़िलाफ़ु आहियां, छाकाणि जो मूं ते ज़ाती तरह नफ़्सियाती तरह इहो असरु पियल आहे त जेकॾहिं ॿार खे मारिजे बि थो, भले उन ॿार खे न मारिजे, रुॻो ॿार ॾिसण वारा ई ॾिसनि था न, त उन्हनि ते नफ़्सियाती तरह तमामु ख़राबु असरु थो पवे ऐं तालीम जे लाइ हिकु निगेटिव फीलिंग्स था पैदा थियनि। नफ़्सियात जे इल्मु हासिलु करण जो अव्हां में शौक़ु ईअं पैदा थियो या घर वारनि जे चवण ते अव्हां नफ़्सियात पढ़णु? न, घर वारनि जे चवण ते मूं नफ़्सियात कोन कई। दरअसल नफ़्सियात जी स्पेलिंग एॾी हिकिड़ी कॉम्प्लिकेटेड हुई, पिसिकोचोलॉजी, ॿुधां जो मूं चयो हीअ जेका ॾुखे में ॾुखी शइ आहे जेका मूंखे पढ़णु नथी अचे उहा ई आउं पढ़ां ताकी मूंखे पढ़णु अचे। यानी मुंहिंजी तबियत में थोरो ईअं चैलेंज क़बूल करण जी तबियत आहे त जेका शइ नथी अचे उहा खणां ताकी उहा अचे। ऐं मुंहिंजे ख़्याल में इहो ई सबबु आहे जो सिंधी अदब में अव्हांजो नालो माणक खां पोइ, शोरे खां पोइ तव्हांजो ई नालो आहे ऐं अव्हां खां पोइ ई नूरुल हुदा शाह पैदा थी आहे। त पोइ नूरुल हुदा शाह अनवर मूंखां लिखण में सीनियर आहे, मूंखां लिखण में सीनियर त तनवीर जूणे जो बि आहे ऐं नूरुल हुदा बि मूंखां अॻु में लिखियो आहे। बाक़ी हाणे क्वालिटी केतिरे क़दुरु केरु मेंटेन करे सघियो आहे उहो त वरी पढ़ण वारा ॿुधाए सघंदा, आउं नथी चई सघां। अनवर साहिबु चयो त तव्हांजो नफ़्सियात जे शुरू में अचण जो मतिलबु इतफ़ाक़ हो या तव्हांजी शौरी हिकिड़ी लाड़ो हुन तरफ़, त ईअं अदब ॾांहुं तव्हां कीअं आहियो?
मतलब उनमें तव्हां करे तव्हां में वधीक ॾिठल आहे। अदब ॾांहुं ऐं कीअं आहे दरअसल ॻाल्हि छा हूंदी हुई जो नफ़्सियात जे शोबे में आऊं ऐं लैला बाना जेका अॼुकल्ह डॉक्टर आहे लंडन में आहे उहा हूंदी हुई, असीं हूंदासीं पाण में कलीग्स ऐं असांजी वेड़ जेड़ थींदी पाण में तमामु घणी ऐं विढ़ंदा हुआसीं ईअं जो जुमलाबाज़ी थींदी ऐं पोइ उहे जुमलाबाज़ी ईअं हूंदी हुई जो असांजी ॿियूं कलीग्स चवंदियूं त तव्हां अहिड़ा थी वेड़ में जुमला चओ जेके लिखी छॾणु खपजनि ऐं मुंहिंजे ख़्याल में अब्दुल कादिर जूणे ते बि ज़िक्र कयो आहे त डायलॉगनि में हणण में ख़ैर हुन सां माहिर लॻी पई आहे। उन ज़माने में डायलॉग हणण में शायदि आउं होशियारु हूंदी हुअसि जो मूंखे ॾिसी पोइ लैला वणंदी तनवीर बि थोरो थोरो सेखड़ाट थी वई हली पोइ डायलॉग हणी हणी पोइ जॾहिं सचमुच पाण में विढ़ंदा हुआसीं त पोइ वाक़ई कोन विढ़ंदा हुआसीं पोइ उहो वरी तहरीरी तरीक़े सां आउं पंहिंजे दिलि जी बाहि कढंदी हुअसि लैला पंहिंजे दिलि जी बाहि वञी ॿिए तरीक़े सां कढंदी लिखंदी ऐं पाण वञी लिखंदी हुअसि पर थियो ईअं जो लिखण में हुन बि लिखियो लैला बि लिखियो पर पोइ मुंहिंजियूं लिखणियूं थोरो वधीक कामयाबु वयूं ऐं झटा करे वयूं लैला वरी कहाणी जे फॉर्मेट में हुयूं कहाणी जे फॉर्मेट में हूंदियूं बिल्कुलु जेको 67, 68, 69 या बाक़ाइदे मुंहिंजी लैला जी वेड़ लॻंदी ऐं उन जा जेके डायलॉग हूंदा उहे इहे ई ॻाल्हाईंदासीं जेके मूं लिखिया आहिनि जेके तव्हां पढ़िया बि आहिनि छपियल बि आहिनि ईअं लिखंदासीं ऐं जेके हॉस्टल खां हवेलीअ ताईं मुंहिंजी जेका कहाणी आहे त इहे सभु जेके कहाणियूं ताईं ॾिसो था पीड़ा जो पड़ला थियो या जेके बि कहाणियूं आहिनि इहे सभु फिक्शन आहे जे मूं तव्हांखे सवेरे ॿुधायो पियो फिक्शन आहे इहो बाक़ाइदे मुंहिंजे अंदर जो सच आहे जेको मूं महसूसु कयो आहे अहसासाती तौर ते या समाजी तौर ते मूं अखियुनि सां ॾिठो आहे या मूं दिलि में उन्हनि खे पंहिंजे बाक़ाइदे हिकिड़ी ॿुरंदे उहा शइ ॾिठी आहे महसूसु कई आहे तॾहिं मूं उन्हनि खे लिखियो आहे इहो ई सबबु आहे जो मुंहिंजे किताब जी शायदि थोरी घणी जीत थी आहे छाकाणि जो सच ते अव्हांजे कहाणियुनि में सभ खां वधीक आम ॻाल्हि जेका पढ़ंदड़ महसूसु करे थो उहो आहे सच कड़ो सच उहो सच जेके असलियत जे रूप में अव्हां पेश कयो आहे अव्हांखे उन जे लाइ का ज़िंदगी में भोगना नसीब न थी आहे भोगना में कान थी आहे तव्हां जेके कड़ो सच था चओ न मूंखे उहो मिठो सच थो लॻे छाकाणि जो सच त थींदो ई मिठो आहे सच कीअं कड़ो थींदो जेका सच आउं थी चवां तव्हांखे बि उहा ॻाल्हि जेकॾहिं सची लॻंदी त मूंखे यकीन आहे उहा हिकिड़ी ॻाल्हि जेके तव्हां बि एग्री कयो आउं बि चवां आउं बि एग्री कयां उहा त ॻाल्हि पाण ॿिन्ही खे वधीक मिठो कंदी न उहा त मिठी थींदी छा हिन समाज में सच चवण लाइ कुर्बानी ॾियणु नथी पए मूं का कुर्बानी कान ॾिनी आहे घटि में घटि इन करे त मूं सच चयो आहे मूंखे कुर्बानी मिली आहे मूं पंहिंजी बेवकूफ़ियूं खे नंढियूं नंढियूं जज़्बाती लिहाज़ खां कयूं हुजनि उन्हनि जे करे मूंखे कुर्बानियूं ॾिनियूं हुजनि त उहा ॿी ॻाल्हि आहे ऐं ईअं त ज़िंदगीअ में अनेक बेवकूफ़ियूं कयूं अथमि घणी जज़्बाती थी बेवकूफ़ियूं कंदी रही आहियां जंहिंजी सज़ा बि भोगींदी रही आहियां बाक़ी सच चवण जे करे मूंखे का सज़ा मिली हुजे त मूंखे अहिड़ो को तजुर्बो कोन्हे को तव्हांजे जेका कहाणी जी ॻाल्हि ॿुधी थी जीअं तव्हां पाण ज़िक्र कयो त हॉस्टल खां हवेली ताईं या तख़लीक़ जो मौत या अहिड़ियूं केतिरियूं बेशुमार कहाणियूं आहिनि त सिंधी कहाणी जे खेत्र में तव्हां हिकिड़े नए ढंग नए असलूब ऐं नवनि मौज़ूअनि उहो बि तव्हां था चओ त इहो नओं ढंग हो नओं रंग हो नओं असलूब आहे छाकाणि जॾहिं हिकिड़ो राइटर लिखे थो न त उहो इहो माप माणा दिलि में विहारे पोइ कोन थो लिखे त आउं हींअर नओं ढंग हिकिड़ो अपनायां थो वरी लिखंदुसि न मूं यकीननि ख़ुदा थो ॼाणे त इन ख़्याल खां कोन लिखियो त आउं नओं ढंग पई अपनायां नओं को असलूब पई अपनायां मूंखे लॻे थो त मूं त इहा पुराणी शइ जेका मुंहिंजे अंदर में हुई मूंखे लॻो त इहे सभु पुराणियूं शयूं आहिनि जीअं मुंहिंजे मामे जो मरी वञे तव्हां त लाशौरी तरह उन शइ खे लिखियो पर उनजी जेका क्वालिटी क्रिएटिव लिहाज़ सां उहा एतिरी सुपीरियर हुई हा उहा पढ़ण वारनि खे लॻी हूंदी उहा पढ़ण वारनि खे लॻी हूंदी जॾहिं पढ़ण वारनि एप्रिशिएट कयो त पोइ मूंखे बि लॻो त वाक़ई मूंखां चङी शइ मूंखां लिखिजी वई आहे अदरवाइज़ मूंखां शहूरी कोशिशि मुंहिंजी न आहे त तव्हांजी कहाणी जेका हॉस्टल खां हवेली ताईं तव्हां ॿुधायो त उहा हिते छपिजी न सघी कोई छपण लाइ तयारु न उहा हिते कंहिं न छपी सबबु छा हो उहा ज़ाहिर आहे छा सबबु त ॿिया राइटर छपिजी रहिया हुआ ऐं तव्हांजी का कहाणी उहा हिते न छपी सघी ऐं पहिरीं हिंदुस्तान में छपी छाकाणि उन कहाणी जो मौज़ू ई अहिड़ो अनोखो हो मौज़ू अहिड़ो ढिजारींदड़ हो आम माण्हू जे लाइ जो आम माण्हू एॾो साहस ई न पियो संभाले सघे त आउं का हिन कहाणी खे छपण जो जी जसारत बि करियां हाणे इहो मौज़ू त बिल्कुलु पुराणो थी वियो आहे पर तॾहिं लॻंदो त हीअ हिन मौज़ूअ ते के छपियो त माना मूंखे ख़ुदि शेख अयाज़ घुरा चयो चई तूं हिन मौज़ूअ ते लिखी थी या सस्ती शोहरत हासिलु करण जो कोई तरीक़ो आहे हिन मौज़ूअ ते न लिख तूं मूं चयो मूंखे लिखिणो आहे सो लिखंदुसि मूं लिखी छॾी आहे हिकिड़ी शइ ऐं छो छाजे लाइ न छपरायां मैडम सिंधी औरत जेका आहे उन उहा हिन अहिड़े समाज में रहे थी जंहिं ते मर्दनि जो ग़लबो आहे ऐं चयो वञे थो त औरतुनि खे ज़िंदगीअ में काफ़ी घुट ऐं ॿुसट खे मुंहुं ॾियणो पवे थो इहा घुट ऐं ॿुसट अव्हांजी ज़िंदगी में आई हूंदी उन सां मुक़ाबिलो अव्हां कीअं कयो मुंहिंजे ज़िंदगीअ में इतफ़ाक़ सां का घुट ॿुसट कान आई बल्कि पर मूं ॾिठो आहे त घुट ॿुसट तमामु घणी आहे असांजे माहौल में
एॾी घुट बुसट आहे जो आउं चवां थी जेका न्याणी जेका छोकिरी पढ़े थी त उनखे शाबस ॾियणु खपिजे त उहा कीअं थी ताज़ो साह खणे, उहा कीअं थी ताज़गीअ सां का शइ लिखे, का शाइरी करे थी, कुझु लिखे थी, कीअं स्कूल वञे थी, की नौकिरी करे थी। शाबस ॾियो उन्हनि छोकिरियुनि खे। हालांकि तमामु घुट बुसट जो माहौल आहे इहा ॻाल्हि। बाक़ी मूंखे त ज़ाती तरह मूंखे अहिड़ो को तजुर्बो कोन्हे त मूंखे को घुट बुसट, छाकाणि जो मुंहिंजो फादर पाण पढ़ियल कयल हो, उहो पाण यूनिवर्सिटी में प्रोफेसर हो, फिलासफ़ी जो प्रोफेसर हो, त मूंखे ज़ाती तरह को तजुर्बो कोन्हे। अवां जीअं त हिकिड़े नए नस्ल खे तालीम ॾिनी आहे सिंध यूनिवर्सिटी में, ख़ासि करे साइकोलॉजी डिपार्टमेंट में, अव्हांजो छा ख़्यालु आहे त असांजो जेको नओं नस्ल आहे, असांजा छोकिरा, असांजूं छोकिरियूं, उन्हनि जो मुस्तक़बिल कीअं थो नज़र अचे? मुस्तक़बिल वेझड़ाईअ पे में त को ख़ासि अहिड़ो चमकंदड़ मूंखे शइ नज़र नथी अचे, पर लॻे थो त इनशाला अॻियां हली असांजा ॿार तमामु घणी ज़हनी तरीक़े सां असांजा ॿार तमामु इंटेलिजेंट आहिनि। मूं बि दुनिया ॾिठी आहे, ॾिस ऐं हींअर बि ॿाहिरां थी आई आहियां, अॻे बि ॿाहिरां घुमंदी आई आहियां, मूं ॾिठो आहे त जेतिरा सिंधी छोकिरा छोकिरियूं इंटेलिजेंट आहिनि, अहिड़ो दुनिया जे तख़्ते ते को ॿार इंटेलिजेंट कोन्हे। मैडम, अवां सिंध यूनिवर्सिटी में को 24 साल ख़िदमत कई आहे ऐं हींअर कुझु वक़्त खां पोइ अवां रिटायर थींदो। रिटायरमेंट खां पोइ छा प्रोग्राम आहे? किताब लिखंदो या समाजी कमु कंदो या पोइ पढ़ाईंदो अञा ॿारनि खे? मूंखे सुबुह खां सुठो कमु लॻे थो त बजाए हिकिड़े यूनिवर्सिटी में प्रोफेसर हुजण जे बहितर ईअं थिया त आउं कंहिं ॿार स्कूल में के नंढड़नि ॿारनि खे टीचिंग कयां। जेको असां वटि अॼुकल्ह इहो रवाजु आहे न त ॿारनि खे नंढड़ियूं नंढड़ियूं छोकिरियूं पई पढ़ाइनि, ईअं न, ॿारनि खे पढ़ाइण जे लाइ प्रोफेसर हुअणु खपजनि। बल्कि आउं चवां थी त ॿार जेके नंढड़ा आहिनि उन्हनि खे ई पढ़ाइण जे लाइ हिकिड़ा ट्रेंड टीचर्स ऐं प्रोफेसर्स फॉरेन क्वालिफाइड हुजनि त वधीक बहितर आहे, बनिस्बत हिन जे जो असांजा जेके PhD टीचर्स आहिनि या क्वालिफाइड टीचर्स आहिनि, उहे यूनिवर्सिटीज़ जे लाइ मख़सूस कया विया आहिनि। ईअं न, टीचर जेको आहे बुनियादी टीचिंग ॿारड़े जे लाइ अहम आहे, वॾे जे लाइ एॾी अहम कोन्हे का जेॾी ॿारड़े जे लाइ। पर तव्हांजी शख़्सियत जा जेके मुख़्तलिफ़ पहलू आहिनि साहिब जो ज़िक्र कयो, उन्हनि में हिकिड़ो नुमाया पहलू ही आहे जेको तव्हांजी ज़ाती ज़िंदगी, तव्हांजे ज़ाती शख़्सी रवैयनि, तालीमी कैरियर में, तव्हांजे लिखणनि में, तव्हांजे कहाणियुनि में, तक़रीरुनि में, तहरीरुनि में, उन सभिनी में हिकिड़ी ॻाल्हि कॉमन आहे ऐं अहम आहे, तव्हां ॾाढा इनफॉर्मल आहियो पंहिंजे हर रवैये में। हिकिड़ो त उनजो सबबु छा आहे नशाती तरह, ऐं ॿियो उनजी तव्हांखे हिन सोसाइटी में कहिड़ी क़ीमत अदा करणी पई आहे? जमी मूं एॾो को पुता मेल कोन्हे ठाहियो, न का बैलेंस शीट ठाही आहे त मूंखे छा मिलियो, मूं छा विञायो, एॾो इन टोटल मूं एॾो हिसाब किताब कोन आयो आहे। एॾा लेखा चोखा हणा त शायदि आउं एॾी इनफॉर्मल हुजां ई कोन। ज़िंदगी मूं सेरनि जे मुंहुं गुज़ारी आहे, तोलनि खे मूं कॾहिं ॾिठो ई कोन्हे। मतलब ज़िंदगी छा आहे तव्हांजी नज़र में, तव्हां ज़िंदगी खे कीअं सम्झो आहे? ज़िंदगी हिकिड़ो ॾुखु आहे, हिकिड़ो मुसलसिल ॾुखु आहे। मतिलबु तव्हांखे ज़िंदगी तोड़े अदब में मौज़ू कहिड़ो वधीक इंस्पायर कंदो आहे? मौज़ू एज़ अ राइटर फितरत सां लाॻापियल को बि हुस्न, को बि का बि शइ, नंढड़ा ॿार मूंखे तमामु घणो अट्रैक्ट कंदा आहिनि। वण, मर्सी, रहम करणु, जानवरनि खे ॾिसंदी आहियां, कॾहिं रस्ते ते वेंदी आहियां, कुतनि जे गलनि में रसियूं ॿधी पईंदियूं आहिनि, गॾनि ते एॾो बोझ हूंदो आहे, उन्हनि खे ॾिसी पोइ अधु कलाकु लेट थी वेंदी आहियां, जिते वञिणो हूंदो अथमि न कोन पुॼी सघंदी आहियां पंहिंजे हिन ते। अब तव्हां अदीब सां गॾु हिकिड़ा प्रोफेसर आहियो ऐं तालीमी माहिर आहियो, तव्हांजो हिकिड़ो पास हली थियो मुहित हिकिड़ो तालीमी कैरियर आहे। असांजी हिकिड़ो वॾो असांजो इल्मु इहो आहे, असांजी तालीम पंहिंजे तबाही जी ॼण आख़िरी उन मंज़िल ते आहे। त हिकिड़े प्रोफेसर जी हैसियत में, हिकिड़े तालीमी माहिर जी हैसियत में तव्हांजी नज़र में छा बुनियादी सबब आहिनि? छो उन मयार खे न पहुची सघियूं आहिनि? मयार खे किथां पुॼंदी, छाकाणि जो संजीदगी कोन्हे न असां वटि। असांजे ॿार खे मोटिवेशन कहिड़ी आहे, असांजे ॿार खे फीडबैक तव्हां छा ॾिनो आहे? हिकिड़ो ॿारु असांजो जेकॾहिं इम्तिहान में ॿार ॾियनि था त सही रिज़ल्टनि जे लाइ 5-5, 6-6 महीना थिया वञनि त वेठा इंतज़ारु कनि। ॿारनि खे तव्हां मोटिवेशन कहिड़ी था ॾियो? हिकिड़े ॿार खे तव्हां इंस्पायर कयो न, उन्हनि खे को इनाम ॾियो, को इक़रार ॾियो त ॿार अॻियां वधनि। तालीमी मयार छा ते असांजो वधंदो? त अवां जामशोर जे भरिसां सिंधू दरिया जे पेट मां कॾहिं वारी उॾामंदे ॾिठी आहे? हाय हाय, मूं वारी पंहिंजे गले में फासंदे ॾिठी आहे। हींअर थर में चवनि था त ॾाढो वसकारो थियो आहे, ॾाढियूं सावक पैदा थी वई आहे। अवां थर कॾहिं विया आहियो? हा, ऐं थर वई आहियां, थर वई आहियां। हींअर ॿुधो अथमि त थर मींहं खां तौबा थो करे न त थियो। हिकिड़ी त बुनियादी ॻाल्हि तव्हांजे बारे सां त मूंखे यादि थो पए, तव्हां हिकिड़े भेरे
कंहिं लिखत में या कंहिं असांजा ख़त में लिखियो त तव्हांजी ज़िंदगी उन तव्हांजी ज़िंदगी हिकिड़े अधु खाधल सूफ़ वांगुरु आहे, उन में ज़िंदगी ॾांहुं तव्हांजो हिकिड़ो पेसिमिस्टिक रवैयो ज़ाहिर पिए थियो ऐं हिकिड़ो पछताव जो अहसासु हो त तव्हां जेकर लेखक न हुजो आहे त ईअं तव्हांखे ज़िंदगी में मतिलबु महसूसु थियो जे थियो त छो? मूंखे अक्सर ईअं महसूसु थींदो आहे त जीअं आउं आहियां ईअं न हुजां हा। काश आउं अनवर हुजां, काश आउं जामी हुजां, काश आउं पट ते सुरंदड़ हिकिड़ो कीओं मख या का किरड़ी हुजां, पर जेका ख़ैर निसा जाफ़री आहियां उहा न हुजां। इन डिससेटिस्फेक्शन जो सबबु छा आहे नफ़्सियाती तरह? मूंखे उन जा कारण एनालाइज़ करण जे मुड में कोन आहियां, मूंखे न आहे ख़बर। छाकाणि जो मूंखे अंदरां ई अंदरां पंहिंजे हुजण जी सज़ा मिले थी जेका पंहिंजो पाण खे ॾींदी आहे। पर मैडम अब्दुल कादिर जुनेदी ते लिखियो आहे त ख़ैरुनिसा जाफ़री औरत न आहे, मर्द आहे। अवां जो नालो इन लिहाज़ सां ॾाढो मशहूरु आहे। न त आउं मर्दनि खां एॾी मुतासिर ई कोन आहियां न, त इन करे आउं त इन ॻाल्हि खे आउं पंहिंजी तारीफ़ बि नथी मञां। जेकर हुन तारीफ़ जे ख़्याल खां लिखियो हूंदो त ख़ैरुनिसा जाफ़री औरत न मर्द आहे। त हुन हिकिड़ी अलामत तौरु खयों त ख़ैरुनिसा में एतिरी जुरत आहे, एतिरी बहादुरी आहे, उहा एतिरी आउट स्पोकन आहे जो न त मर्द हरू जुरत जी अलामत छो आहे, औरत जुरत जी अलामत बल्कि जाती शाह लतीफ़ जेके अॼु ताईं जेके सुनमी ॾिनियूं आहिनि जुरत उन्हनि कई आहे, मुड़सालनि कहिड़ी उमिरि कहिड़ी जुरत कई। अव्हांखे जेकॾहिं मैडम पुछिजे त अव्हांजी ज़िंदगीअ जा कारनामा अचीवमेंट्स कहिड़ा आहिनि, तव्हां छा चवंदव? अचीवमेंट्स सभ खां वधीक क़ीमती त मुंहिंजो औलाद आहे। आई फील प्राउड ऑन माई डॉटर, छाकाणि जो चवंदा हिकिड़ो एक्सटेसी एंड मर्सी आर दी एक्ट्स ऑफ द गॉड। औलाद हिकिड़ी अहिड़ी शइ आहे जेके ॾिस तव्हांखे वजद बि तारी थींदो, जेके ॾिसो तव्हांखे मर्सी पंहिंजे अंदरां ई अंदरां पैदा थींदी, तख़लीक़ आहे उहा तख़लीक़ आहे। त औलाद खां वधीक हसीन ॿी किताब लिखणु उन खां वधीक हसीन ॿियो कमु, या वण पोखणु उन खां वधीक हसीन को कमु, मूं इहे टई कम कया आहिनि। हा, पर तव्हां नफ़्सियात जूं प्रोफेसर आहियो ऐं नफ़्सियात तव्हांजो सब्जेक्ट रहियो आहे, त असांजे समाज में जेका मजमूई तरह हेजानी कैफ़ियत आहे, असांजो हर माण्हू उन कैफ़ियत में आहे, त उनजो सबबु तव्हांखे छा थो नज़र अचे? नफ़्सियात जी उस्ताद हुजण जी हैसियत में इनसिक्योरिटी त अॼुकल्ह हर ज़हन में आहे। हाणे हिजानी सबबु इहे ई आहिनि जो छाकाणि को बि ज़हन पीसफुली तव्हां ॾिसो रिलैक्स्ड माइंड कोन्हे को। नफ़्सियात में बेसिकली एज़ ए टीचर आउं इंट्रस्टेड हूंदी आहियां त को बि कमु वाए हाउ ऐं वाट खां शुरू थींदो आहे, त कंहिं कम जी नेचर छा आहे, माना वाट इज़ द नेचर ऑफ दैट एक्टिविटी। जेकॾहिं हिजानी कैफ़ियत अथसि त हिजानी छो अथसि, वाए इट हैपन्स थो, ऐं हाउ डज़ इट हैपन, उहो कीअं पैदा थियो। त रीज़न्स कंहिं बि शइ जा, कंहिं शइ जी नेचर, कंहिं शइ जे हुजण जा असबाब, उन्हनि जा वरी असबाबनि खे सॉर्ट आउट करणु, वरी उन्हनि जा रद ॾियणु या उन्हनि जा काज़िस खे ॾियणु, छा चइबो आहे, काज़िस खे सॉर्ट आउट करणु, वरी उन जा काज़िस खे ख़तमु करण जा बि के रीज़न्स ॻोल्हणु। नफ़्सियात जो को मतिलबु हिकिड़ो इहे साइकियाट्री त न आहे न जो असां वेही उन जा असांजे रुॻो थियरी सां कमु आहे। तव्हांजे लिखण में तव्हांजे अनेक किरदारनि जे मिज़ाज अंदरि, तव्हां उनजे ॻाल्हियुनि अंदरि, उन्हनि जे पस मंज़र अंदरि उहे सभु शयूं असांखे मिलनि थियूं जेके नफ़्सियाती हवाले सां, पर उन ते तव्हां हिकिड़े प्रोफेसर जी हैसियत में को ठोस कमु करण जो कॾहिं ख़्यालु आहे तव्हांखे? ठोस कमु त जेकॾहिं को PhD करे हा त पोइ ठोस कमु थी सघे हा। असांजो माण्हू ऐं ख़ासि करे सिंधी औरत ऐं सिंधी न्याणी उन में छो ऐं छा जहिड़ा सुवाल पुछण जी जुरत न आहे, इन जो कहिड़ो नफ़्सियाती सबबु आहे? नफ़्सियाती सबबु उहो ई ॿुधायोमांव न त असां वटि जेकॾहिं को छोकिरो पैदाइश खां ई वठी असां वटि असांजे न्याणियुनि खे वरसे में ई असीं हिकिड़ा भॻल ज़हन ॾियूं था, सॼो ज़हन नथा ॾियूं। छाकाणि न्याणी अञा पेट खां ॿाहिरि ॼाई त चवंदासीं त बाबा हिकिड़ो वॾो ज़ुल्म थी वियो, न्याणी ॼाई। जेकर पुटु ॼाओ त बाबा हाणे दुलारियुनि खे सॾायो, मंगणहार बि अचनि, दुलारी बि अचनि, अची मुबारकूं ॾियनि। या कंहिं बि न्याणी जे ॼमण ते तव्हां कंहिं बि दस वारे खे दुलारी खे दर ते न ॾिठो हूंदो, त बिस्मिल्लाह जंहिं शइ जी ग़लती थिए त उन ॿारड़ीअ जी तव्हां ॿुधो, तव्हां पाण सम्झो त उनजी एंड कीअं थींदी। त तव्हां काई कंहिं शइ खे कचा ॾिना आहिनि त उनखे उॾड़ण में त पोइ देरी कान लॻंदी न। त उहा छोकिरी कीअं हालात जो मुक़ाबिलो कीअं कंदी, कीअं उहा ॿारड़ी वञी मर्द जो मुक़ाबिलो कीअं कंदी। अहिड़ी भॻल टुटल नफ़्सियाती ढांचे वारी कंहिं शागिर्दियाणीअ खे
अवां तालीम जे ज़रिए संभाले सघो था? बिल्कुलु संभाले सघूं था, बल्कि आउं चवां थी जेतिरो माउ पीउ संभाले सघनि था ओतिरो ई उस्ताद जी जवाबदारी आहे। अहिड़ो को तजुर्बो कयो आहे? तजुर्बो बिल्कुल्ह कयो आहे, ख़ासि करे एज़ ए स्टूडेंट ऑफ साइकोलॉजी असांखे बिल्कुलु तजुर्बो आहे त जेके ॿारड़ियूं असां वटि बल्कि असां वटि ईंदियूं उहे स्टूडेंट्स आहिनि जेके भॻल टुटल हुजनि। साइकोलॉजी सब्जेक्ट ई अहिड़ो आहे जेको घणो करे लेडीज़ जो सब्जेक्ट आहे ऐं उहे छोकिरियूं खणंदियूं आहिनि जेके पंहिंजो पाण में थोरी भॼ टुट डाह डूह महसूसु कंदियूं आहिनि, उहे ई खणंदियूं आहिनि ऐं उहे खणी ईंदियूं इन मोटिव सां ईंदियूं आहिनि, पर जॾहिं निकिरंदियूं आहिनि तॾहिं ईअं अहिड़ो ओपनली मज़बूतीअ सां पर्थ जली डिग्री खणी ख़ुशि ख़ुशि वेंदियूं आहिनि जो आउं चवंदी आहियां इहा कामयाबी असांजी आहे। असीं उन्हनि खे एॾो हिमथाईंदा आहियूं, असीं एॾो उन्हनि खे पॉज़िटिविटी ॾींदा आहियूं, असीं एॾो उन्हनि खे एप्रिशिएट कंदा आहियूं जो उहे छोकिरियूं जेके टुटियल हूंदियूं आहिनि से बि जुड़ी वेंदियूं आहिनि। छाजो तारीफ़ करणु न कंहिं बि शइ जी, असां कंहिंखे हिमथाइणु तारीफ़ करणु एप्रिसिएशन इहे चंद शयूं अहिड़ियूं आहिनि जेके उॾंदड़ माण्हूअ खे बि मथे तारे खणी। अवां खे नफ़सियाती तौर ते वधीक ज़हीन या वधीक इन सब्जेक्ट खे सम्झण जे हवाले सां शागिर्दियाणियूं लॻियूं या शागिर्द लॻा सिंध यूनिवर्सिटी में? ॾिसो ज़हीन त ॿई आहिनि, छोकिरी छोकिरे ॿिन्ही जी ज़हानत में को फ़र्क़ु कोन्हे, पर इंट्रस्ट जेके छोकिरियूं वधीक थियूं रखनि, छोकिरियूं इंट्रस्ट सब्जेक्ट में वधीक थियूं रखनि ऐं छोकिरा हा उन्हनि जो अथनि वीचारनि जो माहौल थोरो ई भॻल भुरियल न, पोइ इन करे छोकिरियूं दिलचस्पी वधीक थियूं रखनि। अवां जा शागिर्द हींअर वॾनि वॾनि उहिदनि ते हूंदा कंहिं अर्से खां पढ़ायो था? बिल्कुलु कमिश्नर बि आहिनि त डिप्टी कमिश्नर बि आहिनि सभु नर छोकिरनि नारियुनि मां की न थियो, नारियूं वञी वासताणी थियूं। उन्हनि ते असर पियो तव्हांजे शख़्सियत जे ॿियनि पहलुनि जो? हा उन्हनि ते असर पियो तव्हांजे अदबी कम जो ऐं उन अप्रोच जो? न त उन्हनि साइकोलॉजी पढ़ी एतिरे लाइ जो उन्हनि खे वरी कमिश्नर थियणो न, पोइ उन्हनि त साइकोलॉजीअ खे आदत ई कोन पुछियो न। मुंहिंजो तख़लीक़ी सफ़र जेको आहे किताबु आहे उन में मां लिखियो आहे त तव्हांखे ॾाढो शौक़ु हो ऐं तव्हांजी आरज़ू हुई त तव्हांखे मास्तरीअ जी नौकिरी मिले जंहिंजी 40,000 रुपया पघार हुजे। 50,000 रुपया पघार हुजे, हा। पोइ हींअर तव्हां प्रोफेसर आहे, फुल प्रोफेसर आहे, हा हा। इनखे तव्हां पंहिंजी ज़िंदगी जी का वॾी अचीवमेंट नथा सम्झो? न न न, पैसो मुंहिंजे लाइ का वॾी अचीवमेंट न रहे। मुंहिंजे खीसे में जेकर हिकिड़ो रुपयो हूंदो आहे ऐं चवंदी आहियां मुंहिंजो को अमीर तरीन दुनिया में माण्हू कोन्हे। असुल ख़्वाहिशुनि जे पोयां ॿी हुई असुल टीच करण जी? हा, टीच करण जी बि न, बसि मूंखे हूंदो हो त आउं पंहिंजे जिस्म मां पंहिंजे ज़हन मां को कमु वठां, यानी मूंखे ईअं असुल कोन वणंदो आहे त आउं ईअं रस्त थी पई हुजां या को ॿियो माण्हू ईअं रस्त थियो पियो हुजे पंहिंजो पाण मां फ़ाइदो न वठे। त नंढड़े हूंदे ई मूं में इहा हिकिड़ी लगन हूंदी त आउं ईअं न हुजां, मूं मां केरु फ़ाइदो जे घर में अम्मा खे फ़ाइदो ॾियां थी, मानी पचाए या भतर दे या घर में ॿुआरी कढी जेको फ़ाइदो ॾियां थी, अहिड़े तरीक़े सां जेकर 2 अखर पढ़िया अथमि त उन मां वरी फ़ाइदो के ॿिए खे कुझु ॾियां। इहो हिकिड़ो अनकॉन्शियसली मूं में इहा हिकिड़ी ख़्वाहिश हूंदी हुई जेका मास्तरी करे पूरी करे सघियसि थियो। तव्हां पंहिंजी ज़िंदगी में पाण खे कामयाबु शख़्स करार ॾींदव या? आउं न कामयाबु आहियां, आउं न नाकामयाबु आहियां, आउं रुॻो ख़ैरुनिसा जाफ़री आहियां बसि। नाज़रीन, अवां ख़ैरुनिसा जाफ़री सां मुलाक़ात कई, हिकु अहिड़ी हिसास शख़्सियत सां जेका ॿिलीअ जे ॻिचीअ में का नोड़ी को धाॻो बर्दाश्त नथी करे, जेका गॾह ते एॾो वॾो बार बर्दाश्त नथी करे, उहा ख़ैरुनिसा जाफ़री जेका सिंधी अदब जो तमामु वॾो नालो आहे, जंहिं पंहिंजी ज़िंदगी बदीन जे हिकिड़े नंढे ॻोठ खां शुरू करे ऐं सिंध यूनिवर्सिटी में प्रोफेसर जी हैसियत माणी आहे। असां मैडम अवां जी वॾी महिरबानी जो हिन प्रोग्राम में आयो, अवां सां गुफ़्तगू थी, असांजे नाज़रीन ॿुधी। जमी चाचा साहब अवां जी वॾी महिरबानी। तो नाज़रीन हाणे सदाईं गॾु।